नाज़रीन जी त कोरोना जी वबा सॼी दुनिया के पंहिंजे वकड़ में आणे चुकी है। उन हिसाब से काज़ीअमद शहर में भी कोरोना जा 2 केस ज़ाहिर थिया आहिनि, जंहिंखां पोइ हितां जे माण्हुनि में ख़ौफ़ और हिरास छायल आहे। इन हवाले से अचो त हितां जे माण्हुनि खां पुछूं त हू कोरोना बाबति हुननि जो छा चवणु आहे। केस ज़ाहिर थी रहा आहिनि असांजे इलाइक़े में, इन जे लाइ उपा तक़रीबन गवर्नमेंट वठी रही है। जीअं त बाज़ार जे हिसाब सां असां SOP से अमल कयूं पिया, हुननि जी महिरबानी आहे जेको हिन में लॉकडाउन में थोड़ी नरमी कई। अञा बि असां उन्हनि खे अर्ज़ु इहो ई कंदासीं त लॉकडाउन में अञा नरमी कई वञे, जीअं त इहो जेको ईद जा ॾियारा आहिनि इहे असांजा जेके मुकमल थी सघनि। काज़ीअमद में ज़ाहिर अस्पताल इंतज़ामिया अॻु में ई कमु कान कंदी, हाणे जॾहिं खां कोरोना वारो ही वबा वारी चवनि था बीमारी अची वई आहे, न त वेतर हाल करे छॾियो आहे। अब काज़ीअमद जे अंदरि समाजी विथी न आहे। हिते इंतज़ामिया या AC साहब पंहिंजे टीम सां निकिरंदा चकर हयो वञनि, हुननि जा जेके माण्हू आहिनि उहे दुकानदारनि सां ॿधियल आहिनि। वो निकिरनि था AC साहब या SHO साहब निकिरे थो, DSP निकिरे थो त हू हुननि जा माण्हू अॻे दुकानदार खे ॿुधाइनि, उते माण्हू हटाए दुकान बंदि करे छॾे कयो, वरी AC वञे वरी पोइ हलाइनि था। हाणे हीअ समाजी विथी आहे। कंहिंखे मास्क पातल कोन्हे, को दुकान ते तव्हांखे SOP ॾिनी विया त दुकान ते मास्क पाइणो आहे, दुकानदार खे मास्क पाइणो आहे, तव्हांखे ग्राहक खे मास्क पाइणो आहे। हाणे 2 केस जॾहिं ज़ाहिर थिया त उहे माण्हू केतिरे माण्हू था जेकॾहिं टेस्टूं थींदियूं त हिते त समय माण्हू निकिरी पवंदा। जी नाज़रीन जीअं त तव्हां हितां जे माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। कैमरामैन राशिद हुनर सां गॾु काशिफ हुनर, सिंधी न्यूज़ काज़ीअमद।